कराची मलीर जनरल इलेक्शन 2024 के हवाले से उम्मीदवारन जूं सरगर्मियों जारी। मेमनगोट बलोच पाड़े में पीपल्स पार्टी अगवान साबका काउंसलर कमर जॉन बलोच पारा पीपल्स पार्टी कौमी असेंबली उम्मीदवार जाम अब्दुल करीम जोखियो के आजियाणो दिनो वियो। बलोच पाड़े में इलेक्शन ऑफिस जो इफ्तिताह किया वियो। आजियाणी तकरीब में अब्दुल कादिर बलोच, सलीम मेमण, अबू बकर मेमण, जावेद बलोच समेत वॾे तादाद में पार्टी अगवानन इलाइके वासिन नौजवानन शिरकत कई। आजियाणी तकरीब के खिताब कंदे मलीर जे क़ौमी तक एने 229 ते नामज़द उम्मीदवार जाम अब्दुल करीम जोखियो चयो त 8 फरवरी ते पीपल्स पार्टी जा समूरा उम्मीदवार कामयाब थींदा। मलीर ज़िलो पीपल्स पार्टी जो गढ़ आहे जंहिंखे मुखालिफ़ करे बि ख़त्म न करे सघंदा। उन मौके ते कमर जॉन बलोच अब्दुल कादिर बलोच चयो त हमेशा पीपल्स पार्टी जी सपोर्ट कई आहे। हिन भेरे बि पीपल्स पार्टी जे उम्मीदवारन खे भरपूर वोट सपोर्ट करे कामयाब कयो वेंदो। जॾहिं त ऑफिस इफ्तिताह जे मौके ते केक पिण काटे आतिशबाज़ी कंदे जश्न मल्हायो वियो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।